सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका के चूंडनि में ख़ालिद चन्ना इशफाक मेमन के पैनल अक्सरियत से कामयाबी माणे वरिती है। सुहेल अंसारी पैनल के शिकस्त मिली है। साना के मरकज़ी पार्टी जो 2021-22 लाइ चूंडूं ऑनलाइन वोटन जरिए थियूं। हिन भेरे अमेरिका और कैनेडा में रिकॉर्ड 2300 खां वधीक वोटरनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कयो। चूंडनि में ख़ालिद चन्ना इशफाक मेमन की यूनिटी पैनल समूरनि सीटन ते कामयाबी हासिल कई है। साना चूंडनि के नतीजन मूजिब मरकजी सदर लाइ ख़ालिद चन्ना 1327 वोट खणी कामयाब थियो आहे। औरत नायब सदर लाइ डॉक्टर इरम कलबाणी 1335 वोट, नायब सदर अमरीका लाइ आफ्ताब मेमन 1265 वोट और नायब सदर कैनेडा लाइ अवैस लगारी 1362 वोट खणी कामयाबी माणी है। साना के नायब सदर यूथ लाइ अवैस पवन 1228 वोट खणी सोभारो थियो है। जॾहिं त मरकजी जनरल सेक्रेटरी लाइ इशफाक मेमन 1324 वोट खणी कामयाब थियो है। जॉइंट सेक्रेटरी लाइ चंद्रशेखर हरिरामाणी 1183 वोट, इंफॉर्मेशन सेक्रेटरी लाइ मोहम्मद शफीक शेख 1225 वोट और खजांची लाइ यूसुफ कल्होड़ो 1316 वोट खणी कामयाब थिया आहिनि। उन खां अलावा टोरंटो के टीए चैप्टर ते यूनिटी पैनल जो वलीउल्लाह शाह सदर थी वियो आहे। ॿियनि समूरनि उहिदनि ते बि यूनिटी पैनल जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। नवनि चूंडियल उहिदेदारनि अज़म ॾेखारियो आहे त सिंध जे मसइलनि खे आलमी सतह ते उजागर करण लाइ भरपूर किरदार अदा कयो वेंदो ऐं सॼी कम्यूनिटी खे मुतहद रखण लाइ हर माण्हू सां सहकार कयो वेंदो।